असां खां हिकिड़ी ह्यूमन लाइन अलॻि थी वई आहे, ॿियनि जानवरनि जी लाइन अलॻि थी वई आहे, जेका वेजिटेशन हुई ऐं प्लांटेशन हुई हुनजी लाइन अलॻि थी वई आहे। असल में किथे वञी उहे सभु जुड़ियल आहे, सॼी ज़िंदगी हिक ॿिए सां जुड़ियल आहे। तंहिंजे करे सॼी ज़िंदगीअ सां प्यारु करणु खपे। उहा ज़िंदगी वण बि आहिनि, ॿूटा बि आहिनि, जानवर बि आहिनि, पखी बि आहिनि। मुंहिंजे घर जे ॿाहिरां हिकिड़ो पार्क आहे नंढड़ो, उते हिकिड़ी लफ़्ज़ पाण वटि ख़राबु थो लॻे, उनखे डॉगी था चऊं, कुती ॾाढो नेगेटिव यूज़ थो थिए, पर हुअं पॉज़िटिवली यूज़ थियणु खपे। हिकिड़ी कुती बचा ॾिना 8, हुन मां कुझु मरी विया। पोइ हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी धीअ जी ॿुधायो त उहा कुती खे कंहिं ज़हर ॾेई छॾियो, उहा मरी वई। 15-20 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे। पोइ हिननि 4 बचनि खे असां राति जो स्मगल कयो। पाड़े जा ॿार हुननि खे रांदि करण लाइ, पर उहो बुख ते पियो आहे, सीओ। हुन घर जी छित ते विहारियो अथऊं, उते हुनजो घरु ठाहियो अथऊं। घर ठाहिण लाइ मटेरियल कोन हो, तंहिंजे करे मुंहिंजी गाॾीअ जा जेके पुराणा टायर हुआ उहे हिकिड़े पासे बेड़े, उन्हनि जे मथां हिकिड़ो पुराणो लोही दरवाज़ो रखी, हिकिड़ी फाटल सवड़ रखी हेठां 4 पासनि खां कवर करे घरु ठाहियो अथऊं। ऐं हुनखे सुबुह जो 3 टाइम मुंहिंजी नंढड़ी धीअ ऐं पुटु मानी, गोश्त, रातो का बोड़, नूडल्स, उहे सभु मिक्स करे उनमें खाराईंदा आहिनि। हाणे उहे 4 बचा वॾा थिया आहिनि थोरा थोरा, उन्हनि 2 फीमेल आहिनि, 2 मेल बचा आहिनि। उहे रांदियूं कंदा आहिनि, रड़ियूं कंदा आहिनि, कूकू कंदा आहिनि, पर उहे वरी कुझु ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि कढंदासीं, पर तेसीं अञा नंढड़ा आहिनि। त इहो जेको पपी मूं ॾिठो, उहो ॾाढी ख़ुशी थी। इहो जेको पाण वटि पुराणा कॉन्सेप्ट्स आहिनि न ॻोठनि में, त कुतो नज़र अचे ठा पथर हणोसि, नोरीअ खे पथर हणो, झिरकी जे आखेरे मां या कबूतर जे मैना जे आखेरे मां बेदाग चुराए अचो, माना डिस्ट्रक्शन, माना रुॻो शयुनि खे तबाह कयो। वण वठी छॾियो, हरू भरू फी सबिलिल्लाह, वण वठी छॾियो। वण छो पोखिया पिया आहिनि? वण आहिनि ई कोन, वाहन निका पता वण वढे छॾियो, ॿेलनि मां वण वढे छॾियो, जानवर मारे छॾियो। अॼु मुंहिंजी दिलि कान्हे त हीउ ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, तंहिं करे पॉलिटिकल ॻाल्हियूं सॼो ॾींहुं कंदा आहियूं, सॼो ॾींहुं सियासत ते ॻाल्हायूं था, ऐं सियासत मेन इशू आहे, पर उन ते वरी ॿिए कंहिं दफ़े ॻाल्हाईंदासीं। त हिन प्रोग्राम जो फ़ाइदो वठी आऊं तव्हां सभिनी खे, काशिफ़ खे, दर्शन खे, ख़ुर्शीद खे, मुस्तफ़ा खे, रुबीना खे, अज़ीज़, शौकत, सभु आज़ाद, सभिनी खे तस्वीर उन्हनि खे चवणु चाहियां थो, ज़िंदगी जो मज़ो वठणु शुरू कयो। हीउ मज़ो आहे, मच मच लॻो पियो आहे, केक आहे, ऐं म्यूज़िक ॿुधंदासीं कादर बख़्श मिठू खां, वकार खां, अज़ीज़ खां, ॿियनि ॿियो ख़बर न आहे, ॿिया फ़नकार हूंदा, दानिश मंज़ूर खां, ॿिया कहिड़ा मज़ा आहिनि? राग खां सवाइ ॿियो कहिड़ो मज़ो आहे? सुठो किताबु मज़ो आहे, सुठो किताबु। मसलन हिन जो लक्ष्मण कूमल जो किताबु आहे, मुंहिंजी हयातीअ जा वही खाता। आउं वियुसि कराची जे हिकिड़े प्रोग्राम में, मूंखे चीफ जस्टिस चयो त हिकिड़ो ज़बरदस्त किताबु आयो आहे। मूं चीफ जस्टिस साहिब खे चयो, तव्हां पोइ ॿुधायो, पहिरियों आउं थो ॿुधायां कि कहिड़ो। मूं चयो मस्ती, आउं बि इहो ई चवण वारो हुउसि। त माना उन लेवल ते माण्हू उन किताब खे पसंदि कनि था। शेख हयात जी शाइरी तव्हां पढ़ी आहे, पर शेख हयात जो नसर ॾाढो ज़बरदस्त अथव। शेख हयात जो जे काक ककोर या कापड़ी तव्हां कंहिं पढ़ियो आहे? तव्हां पढ़ियो आहे, ज़बरदस्त। अदी नज़ीर पढ़ियो आहे। जे काक ककोर या कापड़ी, उनजो नसर आहे। ऐं ॿियो कराची जा ॾींहं रातियूं, टियों साहिवाल जेल जी डायरी। इहो पढ़ंदो हिकिड़े ॿिए जहान में हले। मेरी यादों के चुनार कृष्ण चंद्र जी बायोग्राफी है। अमृता प्रीतम जी बायोग्राफी है। कुर्रतुल हैदर जा किताब ॿई, आख़िर शब के हम सफ़र ऐं आग का दरिया, उहे पढ़ंदव। अमर जलील, अरोड़ जो मस्त, नसीम खल, चोटियों दर, ये कहाणियूं पढ़बियूं त माण्हू हिकिड़े ॿिए जहान में पुॼी वेंदो। इहो आउं सियासी हवाले सां कोन पियो चवां त रुॻो सियासत जे हवाले सां पढ़ो, आउं मज़े लाइ पियो चवां। मज़ो वठण लाइ लिटरेचर जो मज़ो वठंदो सुध जो नौजवान, त ॿिए हिकिड़े जहान में पुॼी वेंदो। जेको जहान आहे न आरज़ी नाकामियुनि जो, आरज़ी शिकायतुनि जो, आरज़ी मसइलनि जो चरबट जेको किरदारु आहे अमर जलील जो, लाफ़ानी किरदारु। ईअं वरी शफ़ीक़ुर रहमान आहे, कर्नल शफ़ीक़ुर रहमान, आर्मी जो रिटायर्ड ऑफिसर है। उनजा मशहूर किताब आहिनि, हिमाकतें, मज़ीद हिमाकतें, दजला। ये पढ़बा
त हिकिड़ो ॿियो मज़ाह जे दौर मज़ाह जे हवाले सां उर्दू जा ॿ टे वॾा राइटर्स आहिनि। शफ़ीकुर रहमान आहे, मुश्ताक अहमद यूसुफी आहे। मुश्ताक अहमद यूसुफी तव्हां मां जेको पढ़ंदो सो हिकिड़े ॿिए ज़माने में हलियो। इब्न इंशा आहे। इब्न इंशा जेके ट्रेवल आर्ट्स आहिनि, सफ़रनामा आहिनि। सफ़रनामनि में तारड़ जा इलाही आहिनि, मुस्तनसर हुसैन तारड़ जा, पर हिकिड़ो ॿियो आहे अख्तर ममून का, उन जा ॿ टे सफ़रनामा आहिनि, पेरिस 205 मील ऐं ॿियो आ बेल मुझे मार। वो कमाल जा ऐं सफ़र उन कीअं कया आहिनि, को जहाज़नि में कोन चढ़ी वियो आहे। अख्तर ममून का $5 खणी $10 खणी लाहौर मां निकितो आहे, लिफ्ट वठंदो, हिच हाइकिंग चइबो आहे हुनखे। हिच हाइकिंग माना रस्ते ते बीह रहो, जेका गाॾी वञे पई हुन लिफ्ट वठो ऐं पुठनि ते तंबू रखो, ऐं तंबूअ ज़रिए हिकिड़ी माई आहे हिते पाकिस्तान आई आहे, मोटरसाइकिल ते चढ़ी अंग्रेज़नि सॼो पाकिस्तान घुमी आहे। गाॾी ख़राब थी वियो सघे, नवाब शाह खैरपुर में माण्हुनि राय सुधरे माण्हुनि हुन ते वञी आर्टिकल लिखियो अथसि। त ट्रेवल जेके अदियूं वेठियूं आहिनि हिते, इहो नंढड़ो सफ़र आहे, हिते आयूं। हिन खां पोइ हिननि अदियुनि जो ॿियो सफ़र, ही जेके अदियूं हलियूं बस सां गॾु बेदारी मार्च में, उन्हनि मूंखे पुछियो मूं त कीअं लॻो, उन्हनि चयो हीउ शहर असीं ॾिसूं ई कोन। त पंहिंजी न्याणियुनि खे जॾहिं पाण ट्रेवल लाइ वठी था वञूं, माउनि खे भेनरुनि खे, त ट्रेवल हुननि में कॉन्फिडेंस थो पैदा करे। कुकिंग आहे, कुकिंग पाण सम्झूं था हिकिड़ी ज़िमेदारी आहे। कुकिंग हिकिड़ो मज़ो आहे। पिकनिक ते ताईं वञूं ऐं पाण रधियो ऐं पाण वेही घर में, जॾहिं तव्हां लंडन में, न्यूयॉर्क में, बार्सिलोना में, सिडनी में रहो था ऐं टोरंटो में, त उते जॾहिं ताईं पंहिंजे लाइ पाण मानी ठाहियो था, पाण राति जो पंहिंजे लाइ कुझु हफ़्ते जा खाधा ठाहे रखो था, छंछरु आचर जा, ऐं पोइ उहो थेलियूं कढी फ्रीज़र मां उन्हनि खे इस्तेमालु कयो था, उहो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे। लाइफ में डिपेंडेंस न हुअणु खपे। मां ज़ाल लाइ ज़ाल ते डिपेंडेंट रहंदो आहे, मानी खाराए, ज़ाल मुड़ुस ते डिपेंडेंस छो, हिकिड़ो इहो सुवालु वधो आहे। तव्हां ॿिए ते दारो मदार छो रखो? मुंहिंजी ज़ाल आहे, उहा मानी ठाहींदी, मुंहिंजी भेण आहे, उहा छो ठाहींदी? उहा बि ठाहे, उहा बि ठाहे, तव्हांखे बचणु खपे। घर जो ख़र्चु मुंहिंजो मुड़ुसु ॾींदो, मुंहिंजो मुड़ुसु छो ख़र्चु ॾींदो? मुंहिंजो बि सोर्स ऑफ अर्निंग हुअणु खपे ज़ाल जो, ऐं मुड़ुसु बि कॉन्ट्रीब्यूट करे। त जेकॾहिं त आउं तमामु घणो मूं ट्रेवल कयो आहे, मूं ज़िंदगी में जेके पैसा कमाया वकालत में, जॉब्स में, उन्हनि जो 60-70% मूं ख़र्च करे केॾो ट्रेवल करणु। ऐं 5 कॉन्टिनेंट्स में वियो आहियां। पोइ वञी टोरंटो खां बाय रोड वैनकूवर ॿी कुंड आहे, डिट्रॉइट ऐं मिशिगन खां निकिरी वरी हलियो वञे माण्हू वाशिंगटन खां थींदो अॻियां पंधु इंडिया में। मूं मुंबई खां वठी गोवा ताईं ट्रेवल कयो, ऐं राति जेका आहे गोवा वेंदे, उहा राति मुंहिंजी ज़िंदगी जे यादगार रातिनि मां आहे। ईअं ई मूं सिंध में ट्रेवल कयो आहे, त हैदराबाद खां राति जो निकिरी नंगर पार कर, जॾहिं चेलनि ते गाॾियूं हलंदियूं ऐं कुझु कोन रोड वोड कोन हुआ ऐं ड्रिगबाला, त जेको माण्हू ट्रेवल करे थो उनखे मज़ो थो अचे। अम्मा खे पहिरियों दफ़ो मुंहिंजी वालदा खे, अम्मा मैट्रिक पास हुई, अम्मा पढ़ियल कान हुई घणी, उनखे लंडन वञिणो हो। पोइ अम्मा खे लंडन मोकिलियोसीं जॾहिं मोबाइल फ़ोन कोन हुआ। पर्चियुनि ते लिखी, यादि कराए, पासपोर्ट नंबर अम्मा जी बांह ते लिखी मार्कर सां, पोइ मोकिलियोसीं, पुॼी वई लंडन। त पंहिंजनि माउनि भेनरुनि पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि मोकिलणु, ॿाहिरि जा पैसा कोन्हनि त हैदराबाद खां लाड़काणे मोकिलणु, ॿियूं इलाही सारा ॿिया कम करे सघिजनि था। हीअ जेका नंढी टीम आहे, मसलन आउं हमेशह चवंदो आहियां त नौजवाननि खे वठी हैदराबाद खां दरिया जो हिकिड़ो कप ॾेई हितां खां केटी बंदर हलियो वञे या शाह बंदर हलियो वञे, दरिया जे हिन पासे या हिन पासे दरिया आहे न, हुनजे कप ते एक्सप्लोर करण लाइ हिकिड़ी ट्रिप ठाहिजे। हिकिड़ो ॿ ख़ैमो हुजे माण्हू सां गॾु, 2-3 अटे जूं गोलियूं हुजनि, या रस्ते ते सीधो मिलंदो किथां न किथां, माण्हू हितां पंधु निकिरे हलंदो वञे 4, 5, 7, 8, 10 किलोमीटर करे। असीं 46 ॾींहं पंधु हलियासीं कंदकोट खां कराची ताईं। हीअ त वेझो आहे, 8-10 ॾींहंनि में कुझु माण्हू जबलनि ते वञे, गोरख वञे। हैदराबाद खां ठटे जे विच में नंढा नंढा जबल, झिरकनि जे आसपास, उन्हनि जे मथां वञी टकरियुनि ते वेहिजे, उते वञी ॿोड़ रधजनि, मानियूं पचाइजनि, बारबिक्यू ठाहिजे, कचरियूं कजनि। तंहिंजे करे सिंध खे रुगो आज़ाद, रुगो पिटको, रुगो हाय घोड़ा, रुगो मरी वियासीं, तबाह थी वियासीं, बर्बाद थी वियासीं, कुझु कोन बचो, सिर हलियो वियो, नौकिरी कान्हे, रोज़गार कोन्हे, मायूं खजी वियूं, मुड़ुस मारिजी विया, इहो सभु ॻाल्हियूं आहिनि। पर जेकॾहिं रुगो 24 कलाक पिटको कबो त माण्हू अची फाइटिंग स्पिरिट मरी वेंदो। माण्हू खे रुगो ॿुधाइबो त का शइ कान्हे, उनखे ॿुधाइबो त इहे 1000 रुकावटूं आहिनि, बट वी शैल ओवरकम। असीं हिननि ते फातह बणजंदासीं। उहे मेरिट ज़रिए, पढ़ाई ज़रिए, इल्म ज़रिए, जदोजहद ज़रिए, म्यूज़िक ॻाइणु। बदनसीबी आहे, ॾिसो
मज़हब हर माण्हूअ जो पंहिंजो अंदरूनी मामलो, ठीकु आहे, फर्स्ट क्लास। कल्चर हिकिड़ी ॿी शइ, मज़हब हिकिड़ी ॿी शइ, कल्चर हिकिड़ी ॿी शइ। मसलन अरबनि जो मज़हब इस्लाम आहे, पर अरबनि जो 1000 सालनि खां इस्लाम खां अॻु बि जेको तलवार खणी डांस करणु, शिकार करणु, बाज़ जे ज़रिए सहे जो शिकार करणु, अरबनि जा गॾिजी जंगी गीत ॻाइणु, अरबनि जा उहे लिबास जुबा जेके पाण सम्झूं था त हू को मज़हबी हवाले सां था पाइनि, उहो उन्हनि जी डेज़र्ट जे करे त उते रेती उॾामंदी आहे, उते इन क़िस्म जा जुबा उहे कनि था थर्मोस्टेट जो कमु, तंहिंजे करे उन जा कपिड़ा अरबनि जे मथे ते जेको पटको आहे पाण सम्झो रिवायत आहे, उहा थर्मोस्टेट आहे, गरम इलाइक़ा, मथे ते हिकिड़ो कपिड़ो ॿधो पियो आहे, उहो मथे खे सन स्ट्रोक खां बचाए थो। उन पंहिंजे सकावती शयूं कंटिन्यू कयूं। पंहिंजी बर सग़ीर जी बदनसीबी ही आहे त पाण मज़हबी तरह जेको पंहिंजो मज़हब हुजे, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, के पाण भाउर पंहिंजा हिंदू आहिनि, के क्रिश्चन आहिनि, उन्हनि जो मज़हब उन्हनि सां, पर पंहिंजी जेका सकाफ़त आहे उन ते पाण खे फ़ख़ुरु करणु खपे। पाण ॿियनि जूं सकाफ़तूं इम्पोर्ट न कयूं, त छाकाणि त फलाणे इलाइक़े में हिंदू फलाणो कमु कनि था या मुस्लमान फलाणो कमु कनि था, तुर्कीअ में या जर्मनीअ में, तंहिं करे असीं तुर्क थी वञूं या असीं अरब थी वञूं, अरबनि जे दीन जे हवाले सां असीं गॾु आहियूं, ठीकु, पर अरबनि सां खां सवाइ असांजूं वरी ॿियूं रीतियूं रस्मूं सकाफ़तूं असां वटि लाऊं आहिनि, अरबनि वटि लाऊं कोन्हनि न, त असीं लाउनि मां त छो खणूं। असां वटि राग आहे, हुननि वटि पंहिंजो राग आहे, असां वटि पंहिंजो राग आहे, असां वटि पंहिंजी स्टाइल आहे, असां वटि रक़्स आहे, रक़्स खे पाण मौसीक़ी खे, डांस खे, रक़्स खे पाण कटे छॾियो आहे, पाण चऊं था बिदअत आहे, पाण चऊं था इहो गुनाह आहे, पाण चऊं था ग़लति आहे। अरब बि नचनि था, अरबनि तव्हां वञी खोलियो, वञी गूगल ते लिखो, यूट्यूब ते लिखो वञी यमन डांस, वरी लिखोसि वञी बैरूत डांस, वरी लिखो वञी दुबई अबू ज़हबी वेडिंग सेरेमनी डांस, वरी वञी लिखो इराक बगदाद वेडिंग सेरेमनी डांस, तव्हांखे हज़ारे अरब औरतूं मर्द रक़्स कंदे झूमंदे ॻाईंदे नज़र ईंदा। पाण ते मुसलत करे छॾियो आहे त जीअं हू चवनि। हाणे हू त घस बटाए विया आहिनि, हुननि वटि त हाणे कैसिनोज़ बि खुलनि पिया, हुननि वटि होटल्स बि खुलनि पियूं, हुननि वटि ड्राइविंग जी बि इजाज़त मिले पई, तंहिंजे करे पाण ॿिए लकीर जा फ़क़ीर न थियूं। असांजे बर सग़ीर जी सकाफ़त आहे राग, मोहबत, वंडे विरछे हलणु, हिक ॿिए सां कसर खाइणु, म्यूज़िक ॿुधणु, हिक ॿिए लाइ बर्दाश्त, उहा बर्दाश्त सिंध जी ताक़त आहे। सिंध में क्रिश्चननि, हिंदुनि, मुस्लमाननि, सिखनि, इन्हनि सभिनी कम्यूनिटीज़ में प्यार असांजी ताक़त आहे। उन ताक़त खे घटि न कयूं, मल्टीप्लाई कयूं। तंहिंजे करे आउं तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हीअ सिलसिला जारी रखो, जेका असां खां मदद घुरंदव असीं तव्हां सां गॾु हूंदासीं, जिते मूंखे सॾु कंदव ऐं अवेलेबल हूंदुसि ऐं तव्हां वटि ईंदुसि। सिंध में नयूं रिवायतूं हुजूं, सिंध खे असांखे सेंट्रल एशिया जूं रिवायतूं कोन खपनि, असांखे अरब वर्ल्ड जूं कल्चरल हिदायतूं ऐं डोमिनेशन कोन खपे। असीं बर सग़ीर असांजो रिच आहे, असांजो बर सग़ीर शाह लतीफ़ खां वठी भगत कबीर खां वठी तुलसीदास खां वठी असांजो सचल सरमस्त ऐं शेख हयास ताईं हिकिड़ी वॾी ताक़त आहियूं। उन कल्चर ते, सकाफ़त ते, असांखे शाह लतीफ़ वारे ते, सचल ते, सामीअ ते फ़ख़ुरु आहे, उनखे कंटिन्यू कयूं। असीं ॿियनि जे मुसलत थियल कल्चर मां जान छॾायूं, औरतुनि खे बराबरी ॾियूं। अक़लियतूं दरअसल लफ़्ज़ी न हुअणु खपे, पर इन करे मजबूरी में आहे जो उन्हनि सां ज़ुल्म थो थिए। सिंध में को बि इहो तासिर न हुअणु खपे त अक़लियत आहे, हिंदू आहे, मुस्लमान आहे। सिंध जे हिंदुनि जी न्याणियुनि जे तहफ़ुज़ लाइ हिंदुनि खे पोइ अचणु खपे, उन्हनि पहाड़नि जे, उन्हनि ॻोठनि राजनि जे मुस्लमाननि खे पहिरीं अचणु खपे। इहो सिंध जे हर मुस्लमान जो बुनियादी फ़र्ज़ु आहे त जेकॾहिं उन्हनि जे पाड़े में रहंदड़ का सिंधी हिंदू न्याणी, को सिंधी सिख, को सिंधी क्रिश्चन कंहिं ज़ुल्म जो, बर्बरियत जो शिकार आहे, त उनखे उहो हुन लाइ चैलेंज आहे। उहो उन कमज़ोर ख़ानदान लाइ, अकेले ख़ानदान लाइ चैलेंज कोन्हे, उहो जेको उते ताक़तवर वेठो आहे उन लाइ चैलेंज आहे त उन ताक़तवर जे राज भाग, उनजी अक्सरत वारे इलाइक़े में हीअं ज़ुल्म थो थिए। तंहिंजे करे आउं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हिकिड़ी नई सिंध बिल्ड करण लाइ पाण ही नंढड़ा नंढड़ा ॿिज छॾियूं, इहे ॿिज वधंदा, वण थींदा, उन्हनि वणनि ते पाण फ़ख़ुरु कंदासीं। पाण न हूंदासीं, सिंधड़ी रही, असीं न रहियासीं त छा थियो। महिरबानी।